नाज़रीन, उस्मान शाह जे कलर शाह ऐं टाणू माइनर जे आबादगारनि पारां पाणी जी शदीद खोट ऐं पुछड़ी ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे आबपाशी अमलदारनि ते बासरनि खे पाणी विकिरो करे ॾियण जा पिण इल्ज़ाम हया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सनाउल्ला थेबो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कलर शाह जे थाणू माइनल जी पुछड़ी में, जिते आबादगाह जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। तक़रीबन 2008 खां वठी यको मुसलसल हाई कोर्ट में बि विया आहियूं। तक़रीबन हर MP MNA वटि असां विया आहियूं। असां चयो असांखे पाणी असांखे ॾिनो वञे, असांजी केर बि कोन थो ॿुधे। SDO आयो हींअर, SJ खे असां चयो, SJ बि असांजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। साईं सरदार शाह खे बि असां पंहिंजे एहतिजाज रिकॉर्ड करायो, पर असांजी केर ॿुधण। हींअर तव्हां आया आहियो, तंहिंजे करे ही पाणी लप ॾिसो पिया, जे न त पाणी आहे ई कोन। असांजी महिरबानी आहे बाला ऑफिसरनि खे, साईं मुराद अली शाह खे, साईं खे, सभिनी खे असांजो एहतिजाज इहो ई आहे त असांखे बराबर महिरबानी असांखे पाणी ॾिनो वञे त असांजा बचा आबाद। पाणी असांखे 2008 खां वठी न पियो मिले। 2008 खां वठी 12-13 साल थी विया आहिनि। पाणी न हुजण जे बराबरि आहे असां वटि। शाख सावरो केॾी महिल सुकी वेंदो आहे। अगरि मनपसंदि माण्हू आहिनि त पोइ वरी शाख 2-2.5 फुट उन में पाणी हले पियो। ऐं फ्रेमूं जेके आहिनि उहे पंहिंजे माण्हू जे हिसाब सां फ्रेमूं लॻाईंदा आहिनि। हर 24 कलाक के अंदरि फ्रेम पिया ई तब्दील कनि। अगरि शाख पको करनि, पकी थियण खां पोइ अगरि शाख में अंदरि पाणी पियो अचे त पाणी अंदरि तक़रीबन 10 ॾींहं जे अंदरि 2.5 फुट 1.5 फुट रेत पियो वञे शाख जे अंदरि। ऐं उन खां पोइ अगरि को बि पाणी अचे, कलर शाख मां पाणी क्रॉस कोन पियो करे। कलर शाख पोयां वाटर जेके फुल पिया वरी अॻियां असां 2 वाटर, उन वाटर में पीअण जेतिरो पाणी केॾी महिल कोन्हे को। गवर्नमेंट जो माना अभियानूं ढल हर हिसाब सां ॾींदा पिया अचूं। इहो ई असांजो मुतालबो आहे। जे कोर्ट आहे त उहा वञे सुप्रीम कोर्ट ते असां में ताक़त ई कान्हे। बाक़ी हिन वक़्तु असां पंहिंजे हालत सारो 2016 खां केस दाख़िल आहे असांजो। अॼु सूधो एतिरे क़दुरु हू अॻियां पैसा ॾींदा जो असांखे जज तुणी पुॼण ई कोन था ॾियनि। अॼु सूधो हिकु दफ़ो असांखे ऑर्डर मिलियो, हुन ते अमल कोन थियो। पोइ असीं ग़रीब माण्हू छा कंदासीं। असांजो मसइलो इहो ई आहे त पुछड़ी पाणी कोन थो अचे। ऐं जेकॾहिं ॾियनि था त मनपसंदि माण्हुनि खे बि ॾियनि था पाणी। ऐं असांजे बारे में हाणे मुंहिंजो टेल ते 5R ते मुंहिंजो वारो आहे ऐं होॾा 10L ते बि मुंहिंजो वारो आहे। ॿिन्ही वाटरनि ते मुंहिंजो वारो आहे, पर मुंहिंजे वारे में पाणी छिप कोन थो अचे त असां उनखे पैसो कोन था ॾियूं। ऐं जेके उनखे पैसो ॾियनि था, जेके उनखे ताउन कनि था त उनखे पाणी मिलनि था। ऐं असांजे बारे में त वरी जेको फ्रेम आहे उहो त लॻल हूंदा, पर पटी वरी ॿी लॻाईंदा आहिनि, त उन करे असांखे पाणी कोन था मिले।